अल्लाह जो कामिल वलिया हजरत ख्वाजा महबूब निजामुद्दीन इलाही ख्वाजा निजामुद्दीन महबूब इलाही रहमतुल्लाहि ताला अलैहि इदो कामिल अकमल वलिया साईं बीमार थी पियो मुरीद वेचारा परेशान ताजो दी बिदी साईं जी तबीयत खराब थे दे वई आखिरकार मुरीद कई डॉक्टर वठी आया हकीम वठी आया पर फकियो फर्क न पयो कर मुरीद खे दस मिलियो आकड़ो सिखा आकड़ो यहूदिया वडो हाज़िक हकीम वडो नफ्स शुनास तने मल साईं जे बारगाह में अर्ज़ कयो कि बिना एकड़े हकीम जो पतो पियो दस मिलियो हलो तवां जो इलाज करायो पर आहे सिख अल्लाह जो वली जलाल में आयो फरमाए निजामुद्दीन औलिया सिख जे दरवाजे ते वने यो इस्लाम ते दाग आहे सुभान अल्लाह बेशक नवीद जिंदगी अल्लाह जे हथ में आ मौत अल्लाह जे हथ में आ आऊं हिकड़े यहूदी जे दर ते वञा मुरीद वेचारा अकीदत वारा लिखी करे हकीम वटाया हकीम चई जी असां जो पीर कामिल पर तो वट अचण जे लाइ राज़ी न आहे मेहरबानी करे का फकी का दवा दी हकीम चवण लॻो अवां जो पीर वाकई कामिल आहे ऊ जे हेॾा नथो अचे त आऊं बि एॾी कोन हलंदुसि बाक़ी हाणे हीअं कयो अवां जो पीर जेको कुर्तो या कमीज़ पाए वो पातल कपड़ो खणी अचो मां सूखे ॿुधाईंदुसि त बीमारी कहिड़ी ऐं दवा ॾी मुरीद आया लिखी करे अल्लाह जे वलीअ जो कुर्तो खणी आया हकीम वटि यारो अल्लाह जे देखभाल जे कपड़े में भी बरकत हुजे हकीम सूंघींदे वियो केॾी महिल सूंघींदे ज़ुबान मां आवाज़ आयो ओ मुसलमानो अल्लाह जे ज़ात जो कसम हिन मरीज़ खे का भी बीमारी न आहे हिन जी नस अल्लाह जे इश्क मां भरी पई आहे इहो कपिड़ो सूंघींदे वियो ऐं ज़ुबान मां चवंदे वियो ला कपड़े में एडी बरकत की आए हलिया तोखे अल्लाह जे कुरान मां दलील ॾिया अल्लाह वारा जेको कपड़ो पाईंदा आहिनि रब न कपड़े में भी बरकत रखंदो आहे सुभान अल्लाह अल्लाह जो नबी हजरत सैयदना यूसुफ अलैहि अवा उलमा खां ॿुधो ॿार वठी विया किसो मुख़्तसर पोइ जी पीउ खे चवण लॻा त बकड़ खाई विया उनखे खूह में फिटो करे आया पर अल्लाह ताला जी उहा कुदरत आहे कॾहिं ग़ुलाम बनाए पियो विकिणाए कॾहिं खूह में पियो किराए कॾहिं वरी मिस्र जे तख़्त ते बादशाह पियो बनाए सुभान अल्लाह ॾुकार पइजी वियो याकूब अलैहिस्सलाम जा बचड़ा बि आया यूसुफ अलैहिस्सलाम वक़्त जो वज़ीर आज़म हीअ कैद लॻो पियो आहे माण में अनाज पियो विराए यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजा भार सुञाता अलकिसो मुख़्तसर तारफ़ थियण खां बाद में जॾहिं भारनि ॿुधायो अता पंहिंजो बाबो याकूब अलैहिस्सलाम अञा हयात आहे पर तुंहिंजे जुदाई में रोंदो रहंदो आहे उहो बि यदत अयनाह साईं जूं अखियूं मुबारक अछियूं थी वियूं आहिनि अल्लाह जो क़ुरान पियो पढ़ा यूसुफ अलैहिस्सलाम चयो हीअं कयो मां जल्दी बाबे सां मिलण जे लाइ अचां थो पर फ़िलहाल हीअ मुंहिंजी कमीज़ खणी वञो सुभान अल्लाह छा खणी वञो कमीज़ कुर्तो चओ जुबो चओ अल्लाह ताला कुरान में फरमायो इज़हबू बिकमीज़ी हाज़ा फल्कूहु अला वजहि अबी याते बसीरा ओ मुंहिंजा भाइरो ही मुंहिंजी कमीज़ मुंहिंजो कुर्तो खणी वञे बाबे जे अखियुनि सां लॻाइण तव्हांजो कमु आहे अखियुनि खे ठीक करण मुझे अल्लाह
जो कम आहे सुभान अल्लाह हदीस ना है को चवे ज़ईफा किताब जी ॻाल्हि ना है उन किताब मां पियो पढ़ां जे किताब जो नालो ला रईबा कुरान करीम अल्लाह तो फरमाए यूसुफ अलैहिस्सलाम भारत खे चवे इज़हबू बिकमीसी हाज़ा ओ मुंहिंजा भाइरो ये मुंहिंजी कमीस खणी चलो ॿाहिरि कमीस खणी पे आया तफसीर जलालत तफसीर रूहुल मानी अञा 40 ॾींहं जे फ़ासिले ते हा याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे घर में वेठो आहे ऐं साईं जेके नौ हुयूं पुटनि जूं जेके घर वारियूं उन्हनि खे पियो चवे अॼु अलाह जे छो मूंखे यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़ुशबू थी अचे सुभान अल्लाह इहा ॻाल्हि बि क़ुरान में आहे 40 ॾींहं जे फ़ासिले ते अञा साईं जा पुट उहो कुर्तो खणी पिया अचनि चवे थो अजे तो रीह यूसुफ अलाह जी छा आहे मूंखे यूसुफ जी ख़ुशबू थी अचे न्याणियूं चवण लॻियूं बाबा तूं हमेशह यूसुफ जे जुदाई में रोंदो आहे मोहबत आहे ॿी का ॻाल्हि कोन्हे चवे थो न मूंखे ख़ुशबू थी अचे यारो जेकॾहिं 40 ॾींहंनि जे फ़ासिले तां याकूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम जे कुर्ते जी ख़ुशबू सूके सघे थो ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम 40 मीलनि ते माखोड़ीअ जो आवाज़ ॿुधी सघे थो त मदीने जो ताजदार लवारी जे आशिक़नि जा सद बि सुणी सघे सुभान अल्लाह अल्लाह जो नबी आहे सुलेमान अलैहिस्सलाम अची रहियो आहे काफ़िलो रब जो क़ुरान 40 मील अॻियां माखोड़ी जी कतार पई वञे ऐं उन्हनि जी जेका अॻुवान हुई सरदार उहा थी पंहिंजे सहेलियुनि खे चवे त जल्दी जल्दी पंहिंजे सुराखनि में घरनि में दाख़िल थियो सुलेमान अलैहिस्सलाम जो काफ़िलो अची पियो नबी आहे ॼाणी वाणी कोन मारींदो पर मथां हुनजो लश्कर बेख़बरी में मारे न छॾे अल्लाह ताला इन माखोड़ी जी ॻाल्हि खे क़ुरान में बयान कयो रब तो फरमाए माखोड़ी बि चवे या अय्युहल नमल उदखुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु व हुम ला यशउरून व माखोड़ी बि पंहिंजे क़ौम खे चए पंहिंजे रियाया खे पंहिंजे सजण खे जल्दी जल्दी पंहिंजे सुराख में हलियो वञो अञा काफ़िलो 40 मीलनि जे फ़ासिले ते हो हज़रत सुलेमान उते माखोड़ी जी ॻाल्हि ॿुधी वरिती आहे फतहिका दाहिक मिन क़ौलिहा ऐं माखोड़ी जी ॻाल्हि ॿुधी अल्लाह जो नबी मुर्की पियो सुभान अल्लाह आहे को इतराज़ करण वारो हदीस आहे ज़ईफ़ हुजे सॼो अल्लाह जो क़ुरान आहे माखोड़ी जो आवाज़ मां कॾहिं ॿुधो आहे ॻाल्हायो हिकिड़ी छा मुठ भरे कन में विझंदे पर माखोड़ी जी आवाज़ तुंहिंजे मुंहिंजे ॿुधण खां मथे आहे हयातुल हयावानत वारे बुज़ुर्ग लिखियो आहे अल्लामा फैज़ अहमद ओवैसी रहमतुल्लाह बि लिखियो आहे त माखोड़ी जी ज़ुबान न आहे माखोड़ी अॻियां पंहिंजा ॿई पेर पाण में ईअं रगड़ी बि आहे उन में हिकिड़ी चिणक आवाज़ निकिरंदो आहे जेको माखोड़ी जो कलाम ऐं 40 मील परे उन माखोड़ीअ पंहिंजे क़ौम खे चयो जल्दी घर में दाख़िल थियो ला यहतिमन सुलैमान व जुनूदुहु व हुम ला यशउरून साईं उनजो लश्कर अचे पियो ॼाणी वाणी नुक़सान कोन ॾींदा पर मथां बेख़बरी में नुक़सान 40 मीलनि जे फ़ासिले ते जेकॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम माखोड़ी जो आवाज़ सुणी सघे थो त हुसैन जो नानो ग़ुलामनि जा सरड़ा बि सुणी सघे थो यारो तवजा ॾे हज़रत मूसा कलीमुल्लाह तूर सिना ते वियो आहे व खर्र मूसा सईक़ा रब जो दीदार बि कोन थियो आहे अल्लाह पाक जो सुईअ जे सुराग जेतिरी नूरानी सिफ़ाती तजल्ली जबल ते विधी आहे जबल उॾामी वियो सड़ी वियो जंहिंजो असीं तव्हां सुर था बनायो पर अल्लाह जे नबी रब जे ज़ात जो दीदार बि न कयो आहे सिफ़ाती नूर बि सुईअ जे ज़र्रे जेतिरो पहाड़ ते पियो आहे रुगो उन जो दीदार कई बेहोश थी वियो आहे पर जॾहिं होश में आयो आहे चेहरे में एॾो नूर आयो आहे साईं 70 चादरूं चेहरे ते रखंदा हुआ पर हिकिड़ी का चादर हटी वेंदी हुई कंहिंजो नज़र पवंदो हो त उन जूं अखियूं ॾामियूं वेंदियूं हुयूं ऐं उन ॾींहं खां पोइ मूसा अलैहिस्सलाम ओ 40 मीलनि जे फ़ासिले ते जे नंढड़ी माखोड़ी कारी ऊंधा रात में सुरंदी हुई साईं
ॾिसी वठंदा हुआ सुन्नी हाणे फ़ैसिलो तुंहिंजे अदालत में आ जेको सीअ जे बराबरि सिफ़ाती नूर रब जबल ते नाज़िल कयो मूसा अलैहिस्सलाम जो दीदार कयो मूसा अलैहिस्सलाम जे नज़र जो इहो आलम आहे ऐं जेको मुस्तफ़ा खे रब पाण वटि रूबरू घुराए साम्हूं विहारे दीदार कराए उन मुस्तफ़ा जे निगाह जो आलम छा